असलो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। अॼु सेनेट चूंडूं थियूं। पीपल्स पार्टी खे वॾी कामयाबी थी आहे सेनेट चूंडुनि जे अंदरि। एक्सपेक्टेड बि ईअं ई हुयो। जेके नंबर्स गेम्स हुया उन में पीपल्स पार्टी अॻिते मज़बूत हुई ऐं उन सां गॾु मैशियत हमेशह डिस्कस असां कंदा रहंदा आहियूं। महांगाई बेरोज़गारी पंहिंजे उरूज ते आहे, उन सां गॾु दहशतगर्दी। मूंखे टेलीलाइन ते जॉइन कयो आहे सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, मिनिस्टर रही चुका आहिनि, हाणे बि MP थी करे आया आहिनि। बार बार अवाम उन्हनि खे मैंडेट ॾिनो आहे। मोहतरम जनाब डॉक्टर सोराब ख़ान सरकी मूंसां गॾु आहे। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे शो में। हेलो डॉक्टर साहब आवाज़ अचे थो? तव्हांखे वेलकम चऊं था। आवाज़ अचे पियो। सेनेट जी चूंडूं पीपल्स पार्टी खे वॾी कामयाबी थी आहे ऐं पीपल्स पार्टी हिकु दफ़ो वरी मेजॉरिटी सां, चाहे सिंध जे अंदरि हुकूमत हुजे, मर्कज़ में हुजे, पीपल्स पार्टी जो तमामु वॾो रोल आहे हिन वक़्तु गवर्नमेंट्स जे अंदरि। छा चवंदो? पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तव्हां सही ॻाल्हि कयो था, तमामु वॾो रोल आहे ऐं तमामु वॾी अक्सरियत अलाह जी महिरबानी सां असांजी सिंध में आहे। 117 मेंबर आहिनि असांखे सिंध असेंबली में ऐं मां सम्झां थो तारीख़ में एॾी वॾी अक्सरियत पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कोन मिली आहे ऐं मर्कज़ में बि असांजो सही ॻाल्हि आहे, अहम किरदारु आहे ऐं जेकी आहे महांगाई ऐं जेकी मुल्की सूरत हाल आहे उहा पंहिंजी जाइ ते गंभीर आहे, ॾुखियाई ज़रूरु आहे, पर इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदा त उमेद त इहा ई आहे कयूं था त कुझु टाइम सही तरीक़े सां स्टेबिलिटी आई ऐं स्टेबल थी करे हुकूमत हली त कुझु मामला काफ़ी बहितर थी वेंदा। डॉक्टर साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त अदालती मैदान हुजे, सियासत हुजे, सेनेट जे अंदरि जेको थियो, जेके आज़ाद उम्मीदवार जंहिंखे PTI जा बि चऊं था सपोर्ट त उन्हनि जी सां खटे आया आहिनि, उहे इस्तेकाम चाहिनि नथा, डिस्टर्ब करनि था, चाहे असेंबली जे अंदरि हुजे, रोडनि रस्तनि ते हुजे, कोर्ट्स हुजे। छा चवंदो डॉक्टर साहब? असल में तव्हांखे पाण खे इन शइ जी ॼाण आहे, उन्हनि खे अलाह ताला मौक़ो ॾिनो हो, जहिड़े बि तरीक़े सां उन्हनि खे मौक़ो मिलियो हो, पर उहे गवर्नमेंट न हलाए सघिया ऐं हालत इहे थी वई त पाण तव्हां ॾिठो त सफ़ा मुल्क सफ़ा तबाही जे किनारे ते अची पहुतो। मजबूर थी करे पोइ उन्हनि खे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे थ्रू उन्हनि खे हुकूमत तब्दील थी। हाणे उन्हनि खे वरी हिकिड़ो मैंडेट मिलियो आहे खैबर पख्तूनख्वा में, पर जेको गवर्नमेंट करण जो तरीक़ो आहे उहो तरीक़ो उहे नथा हलनि। इवन उन्हनि खे कोर्ट हुकुम ॾिनो त तव्हां नवां जेके मेंबर आहिनि उन्हनि खे हलफ़ करायो, रिज़र्व सीट कोर्ट जो हुकुम बि न मञियो ऐं जहिड़े नमूने सां उहे हुकूमत करनि था या जेको उनजो बिहेवियर आहे उन मां त ईअं लॻे थो त उहे अफ़रा तफ़री चाहिनि था, हिन मुल्क में स्टेबिलिटी नथा चाहिनि। बहरहाल जेकी सूरत हाल आहे, जेकॾहिं ॾिठो वञे त मुल्क जी बका ऐं मुल्क में जेकी अफ़रा तफ़री आहे उनजो वाहिद हल इहो आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी थिए, मेच्योरिटी जो इज़हार करनि ऐं पंहिंजो सियासी किरदारु अदा करनि। अॻे बि उन्हनि पंहिंजी हुकूमत हुई ऐं उन में जॾहिं हुई हुकूमत त जेको उन्हनि जो रवैयो तव्हांखे पाण ख़बर आहे, उनजो रवैयो इहो आहे त जेकॾहिं असां हुकूमत में आहियूं त ठीकु आहे, न त ॿिए कंहिंखे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं वरी जॾहिं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आयो त उन में उन्हनि जे डिप्टी स्पीकर रूलिंग ॾेई ॾिनी, वरी उहा जेके वोट ऑफ नो कॉन्फिडेंस खे बिल्डोज़ करे वरी असेंबली बहाल करे। वरी मेहरबानी डॉक्टर साहब, वरी मेहरबानी, तव्हां टाइम ॾिनो, टाइम लिमिट। मुझे टेलीफोन लाइन पे ज्वाइन किया है सीनियर एंकर पर्सन, सीनियर जर्नलिस्ट, ऑथर रेहाम खान साहबा मेरे साथ हैं। मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। जी आवाज आ रही है रेहाम खान साहबा? अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम, मैं आपको वेलकम। बिल्कुल आ रही है। रेहाम खान साहबा, आज सेनेट आपके सामने था, इंतखाबात से जो चेहरे आए, जिस तरह आपको पता है एक्सपेक्टेड भी यही था, जिनकी मेजॉरिटी होगी उनके ही ज्यादा सेनेटर्स आएंगे। क्या कहेंगी रेहाम खान साहबा आज के दिन के हवाले से? बहुत शुक्रिया जी, मैं क्या ही कहूँ, इसलिए क्योंकि मेरा ख्याल है कि हमारी जितनी पॉलिटिकल लीडरशिप है, पॉलिटिकल पार्टीज हैं और बाकी भी जो हमारे बड़े हैं,
मेरा ख्याल है कि जनरल सीट्स पे जो उन्होंने टिकट्स दिए और रिजर्व सीट्स पे फिर जो उन्होंने लिस्टें बनाई, शायद उससे मेरा ख्याल है जो उनका बयान था जिस समय, सही। तो इस बार सेनेट की लिस्ट उससे भी बेहतरीन बनाई सही। कि वो लोग, हम जैसे लोग जो बहुत मायूस थे और बहुत इस बात को हाईलाइट कर रहे थे कि इंतहाई एम्बैरेसिंग रिजर्व सीट्स की लिस्ट है, तो जो रही सही कसर थी उन्होंने सेनेट की लिस्ट में पूरी कर दी। तो मेरा ख्याल है तमाम पॉलिटिकल पार्टीज और बाकी जो दीगर पॉलिटिकल जमातों के तावन से जो सिलेक्शन हुई है, अब ये किसकी रिप्रेजेंटेशन करते हैं, जाहिर अपनी मफाद ही की रिप्रेजेंटेशन करेंगे, लेकिन सर्टनली पाकिस्तानी सही। माशरती जो अकदार है उनकी नुमाइंदगी नहीं करते, हमारे हलकों की नुमाइंदगी नहीं करते, और किसी तरह से भी सेनेट में जो क्वालिफिकेशन या जो एबिलिटी दरकार है उसकी भी रिप्रेजेंटेशन नहीं है ये। तो मेरा ख्याल है इंतहाई लो आईक्यू सिलेक्शन की गई है। रियाम खान साहब, आपसे भी ढकी छुपी बातें नहीं है, मुझसे भी ढकी छुपी ने, किस तरह सेनेटर्स आते हैं, किस सपोर्ट के साथ आते हैं, आपको भी पता है, मुझे भी पता है, और ऐसे लोगों को लाया जाता है, न उनका कभी सियासत लेना न देना, आपको पता है। क्या कहेंगे? आवाज आ रही है रियाम खान साहब? रियाम खान साहब, आवाज आ रही है मेरी? ब्रेक का टाइम हो गया है। रियाम खान साहब टेलीफोन लाइन पे ही रहें, मैं ब्रेक के बाद आता हूं। ब्रेक के बाद में इतना डिस्कशन करते हैं। वेलकम बैक नाज़रीन। जिस तरह मेरे साथ सीनियर इनका पर्सन, सीनियर जर्नलिस्ट रेहाम खान साहब मेरे साथ हैं। रेहाम खान साहब, आपको भी पता है, मुझे भी पता है किस तरह सेनेटर्स आते हैं, कितनी मैरिट होती है, कितनी सिफारिश होती है। आपको पता है कि सेनेट के अंदर कैसे कैसे लोगों को एडजस्ट किया जाता है। ये ढकी छुपी बातें तो नहीं है आपसे और मुझसे। अपर हाउस का जो हाल होता है आपको भी पता है, मुझे भी पता है। क्या कहेंगी? आवाज आ रही है? देखिए, यही तो मैं आपको अर्ज कर रही हूँ जी। हाँ हाँ। कि हम जनरल सीट्स में हमने बर्दाश्त किया कि जिस तरह से टिकट्स अवार्ड किए गए, फिर हमने रिजर्व सीट्स का हाल देखा कि किसी रिश्तेदार को बाहर नहीं छोड़ा गया, हर रिश्तेदार को सीट दी गई, हर बेकार जो भी कैंडिडेट था उसको कंस्टिट्यूंसी में जो कंस्टिट्यूएंट्स की ख्वाहिशात थी उनको नजरअंदाज करके ऐसे टिकट अवार्ड किए गए। सेनेट से थोड़ी रही सही उम्मीद थी, वो भी उसपे हमारी उम्मीदों पे पानी फेर दिया, क्योंकि देखिए जिस किस्म की लिस्ट है पाकिस्तान पीपल्स पार्टी से जो तवक्कुआत थी उनको देखें क्या सिलेक्ट करके उन्होंने भेजा है। जो इंडिपेंडेंट कैंडिडेट्स आए हैं, जो पीएमएलएन की लिस्ट है, इट्स बियॉन्ड एम्बैरेसिंग। मुझे अब आपकी बड़ी मेहरबानी रियाम खान साहब, आपने टाइम दिया, आवाज़ भी डिस्कनेक्ट हो रहा है, आपकी बड़ी मेहरबानी। आपने मुझे टेलीफोन लाइन पे ज्वाइन किया है। साबिक गवर्नर पंजाब हैं रफ़ीक रजवाना साहब मेरे साथ हैं, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, मारूफ शख्सियत हैं। मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। थैंक यू जनाब। आज सेनेट का जो प्रोसेस था, इंतखाबात थे, वो बड़ी पीसफुली जो अपने तय होने जा रहा है, तय हो भी गया, रिजल्ट्स भी आ गए। अब आगे बढ़ना है, कानून साजी करनी है, अवाम को रिलीफ देना है, काफी मसाइल हैं। रजवाना साहब क्या कहेंगे? लेकिन ये आपने बात की है कि आगे बढ़ना है, तो आगे बढ़ेंगे तो मसाइल का कुछ होगा, और आगे बढ़ने वालों की टांगे खींचते रहें, आगे बैरियर लगाते रहें, आगे रुकावटें खड़ी करते रहें और नॉन कोऑपरेशन की मूवमेंट चलाते रहें, तो फिर आगे कैसे बढ़ा जाएगा? बहरहाल अल्लाह खैर करेगा इंशाल्लाह। इस तमाम रुकावटों के बावजूद आगे बढ़ेंगे, मुल्क चलाना।
एक अवामी सियासी जमात है नून लीग, आपका उससे ताल्लुक है, आप भी पब्लिक से हैं, अवाम से हैं, आपको चीज़ों का पता है। ये सिर्फ इस गवर्नमेंट की जिम्मेदारी नहीं है, पिछली गवर्नमेंट की भी जिम्मेदारी है। आज जो बुरा हाल है मैशियत का, महंगाई, बेरोजगारी, रफीक साहब क्या कहेंगे? कहना क्या है, ये कह कह के थक गए। कहना क्या है, अब तो अमल का वक्त है। अगर अमल अब नहीं करेंगे तो फिर कहते ही रहेंगे बस। सही। अमल का वक्त है अब। लेट्स गेट टुगेदर, इकट्ठे बैठ के कंसेंसस डेवलप करें। खुदा के लिए जिस तरह के हालात हैं उसमें मिलकर चलें। अगर अपने अपने ही मुकदमे लड़ते रहे, अपनी अपनी ही बात पे खड़े रहे और अड़े रहे, और जो है ना अदम तावन और अदम बर्दाश्त और पता नहीं क्या क्या मैं अल्फाज बोलूं, तो फिर इस तरह मुल्क कैसे चलेगा? आवाम तो बेचारी पहले ही पीछी पड़ी है। अब रफी साहब, हमारे यहाँ इतनी पोलराइजेशन हो जाती है। आपको पता है 6 जजेस ने एक खत लिखा और उस खत के अंदर किसी का नाम तो नहीं था, उन्होंने खत लिखा। उसके ऊपर जिस तरह मोहतरम जनाब प्राइम मिनिस्टर साहब ने मुलाकात की चीफ जस्टिस साहब के पास, फिर तसक्कुत हुसैन जिलानी साहब का नाम आया, उससे बाद भी उसने एग्री भी किया। उसके ऊपर जो हंगामा, जो सियासत, जो चीज़ हुई, उन्होंने भी मना कर दिया कि मैं जो नहीं, उसके बाद सो मोटो लिया गया है। हम इसी चीज़ों में उलझे रहेंगे, अदालतों के अंदर हुकूमत हो, अपोजिशन हो, क्या कहेंगे? उलझाने वालों को सोचना चाहिए ना जी, कोई तो काम स्मूथली चलना चाहिए। कोई ना कोई, अगर आपने सोच लिया है कि मैंने चलने नहीं देना और पॉपुलैरिटी मेरी है तो, और मैंने चलने नहीं देना, तो फिर कैसे चलेगा? इस तरह कैसे चलेगा? कभी कोई खत आ गया, कभी कुछ आ गया, कभी कुछ आ गया। तो आज कोई नए खत आ गए जी को 8 जज साहिबान को, इस्लामाबाद हाई कोर्ट के 8 जज साहिबान को, तो वो एक ऐसा तमाशा बन गया है। इसके बारे में क्या कह सकते हैं? रफीक साहब, आज की जो लीडरशिप है, चाहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली जरदारी साहब हो, चाहे शहबाज शरीफ प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान हो, आर्मी चीफ साहब हो, ये सारे सेम पेज पे हैं, वन पेज पे हैं मुल्की मसाइल के हवाले से। चाइनीज के ऊपर हमला आपके सामने है, दहशतगर्दी के वाकयात जिस तरह बढ़े हैं, क्या कहेंगे? लेकिन एक पेज पर सारे होंगे तो ज्यादा बेहतर है। अगर कुछ लोग लगे होंगे किताब से पेज ही फाड़ने की कोशिश करेंगे तो फिर बड़ी मुश्किलात का सामना होगा। एवरीबॉडी शुड बी ऑन वन पेज। बाकी अपने अपना सियासी इख्तलाफ है, सियासी नजरिया है, अपनी अपनी सोच है, वो अपनी जगह पे है, मगर ये मुल्क को ना चलने देने वाली सोच जो है, इसका खात्मा करना बड़ा जरूरी है। आपको पता है कि कुछ लोगों को तो सजा हो गई 9 मई को। आपको पता है जो मेन मास्टर माइंड है इसके पीछे, ना आपसे ढकी छुपी बात है ना मुझसे, उनको भी सख्त से सख्त सजा मिलनी चाहिए। सख्त से सख्त सजा तो तब मिलेगी ना जब उस जो है ना तय तक पहुंचा जाएगा, उसको हालात सामने आएंगे, एविडेंस सामने आएगी, अदालतें किसी जगह पे पहुंचेगी किसी नतीजे पे, तो उसके बाद देखा जाएगा कि उस मुरब्जा कानून के तहत क्या सजा हो सकती है। रफी साहब, अगर माजी देखा जाए तो अदालतों के साथ, चाहे सही गलत में इसकी डिटेल में इन जर्नल में बात कर रहा हूं, इन जर्नल में आपसे सवाल कर रहा हूं, चाहे पीपल्स पार्टी हो, नून लीग हो, चाहे पीटीआई हो, ये सब जिस तरह अदालतों के साथ इनकी एक कन्फ्रंटेशन रही है, ये एक माजी जो है ना भरा पड़ा है, तारीख एक भरी पड़ी है, क्या कहेंगे? माजी को देखे तो माजी से सबक सीखे ना, तारीख से सबक नहीं सीखते, इसलिए तारीख अपने आप को बेदोहराती है। अब पीछे बचा क्या है? अब सबक सीखें, बस आगे चले। आपको लग रहा है कि हमारी जो पॉलिटिकल लीडरशिप है, जो गवर्नमेंट्स है, नून लीग पीपल्स पार्टी एक एक्सपीरियंस सियासी जमातें, सीजन पॉलिटिशियन आप जैसे हैं, अब वो गलतियां नहीं की जाएंगी जो माजी में हुई, आगे बढ़ा जाएगा, इंतकाम की सियासत नहीं होगी? देखिए, हम तो इंतकाम की सियासत नहीं कर रहे जी। अगर आप गलत काम करेंगे, मैं गलत काम करूंगा, कोई मुकदमा कायम होगा, तो उसको इंतकाम का नाम नहीं देना चाहिए। फिर भी मैं समझता हूँ कि पॉलिटिकल लोगों को, पॉलिटिकल वर्कर को बिला वजह निशाना नहीं बनाना चाहिए जिससे इंतकाम की बू आए। और अगर गलत करेंगे, 9 मई जैसे वाकयात करेंगे, जिसने की है उसको अपनी सजा जदा वो खुद भुगते, अब जिन्होंने नहीं की उन बेगुनाहों को फारिग किया जाए। बड़ी मेहरबानी रफीक साहब, आपने टाइम दिया। नून लीग का पॉइंट ऑफ व्यू आगे बढ़ना चाहिए, अॻिते वधणु खपे ऐं मसाइल खां कढणु हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था
वेलकम नाज़रीन, मूंखे टेलीविज़न ते जॉइन कयो आहे सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान सेनेटर रही चुका आहिनि, मरकज़ी क़यादत आहे, GDA जी सेक्रेटरी जनरल आहिनि डॉक्टर सफदर अब्बासी साहब मूंसां। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी साहब। डॉक्टर साहब, चैलेंजेस तव्हांजे साम्हूं आहिनि, मैशियत, दहशतगर्दी वॾा चैलेंजिस आहिनि। वरी हिकिड़ो अदालती मैदान, वरी अदालत जे अंदरि भी हिकिड़ी टकराव वारी सूरत हाल नज़र थी अचे ऐं अवाम जे अंदरि हिकु दफ़ो वरी शयुनि खे कॉन्ट्रोवर्शियल करण जूं कोशिशूं कयूं थी वञनि। छा चवंदव डॉक्टर साहब? आमिर साहब, मां इहो तव्हां सां केतिरा दफ़ा ॻाल्हि पहिरीं बि डिस्कस थी त इलेक्शन खां पोइ हिकिड़ा वॾा चैलेंजिस हूंदा। ऐं मां सम्झां थो हुन में बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी अनस्टेबल सिचुएशन आहे जिते जेके माण्हू इक़्तिदार में पहुता आहिनि उन्हनि जे बारे में इक़्तिदार पहुचण ते ई जेको हिकिड़ी कॉन्ट्रोवर्सी आहे। तोड़े तव्हां जेको आहे फॉर्म 45 फॉर्म 47 जी हुजे, सिंध में हिकिड़ी वन साइडेड केयर टेकर सेटअप जे ज़रिए जेको आहे हुकूमत ठाही वई हुजे, या जेको आहे सो पंहिंजो उन खां पोइ जेके मुआशी सूरत हाल आहे हुन में जेके डिसीजन वठिणा आहिनि उनजी जेका सो जो कहिड़ी हुकूमत में जेका केतिरी हुन में उहा सघा त उहे जेके इकोनॉमिक डिसीजन वठी सघे, जेके अवाम जे मथां तमामु वॾो बोझ क्रिएट कंदा, उहे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते आश्कार थींदी थी वञे। ऐं जेके इंटरनल तज़ाद आहे हिकिड़ो, जेके कॉन्ट्राडिक्शन आहिनि सॼी सिस्टम जूं, उहे हाणे आहिस्ते आहिस्ते वॾा साम्हूं अचनि थी पियूं। ख़ासि तौर ते जेको तव्हां हींअर जेको इस्लामाबाद हाई कोर्ट जी जजिस जो जेकी मामूली ॻाल्हि न आहे त जज उहे बि जेको गादीअ जो हंधि जेको आहे असां उनजी हाई कोर्ट जा जंहिं वटि अक्सर केसिस जेके बि आहिनि, जेके रेलेवेंट केसिस आहिनि उते वञनि था पिया हुन हाई कोर्ट में। उनजा छज जेको आहे इहो लिखनि त बाबा असांजे मथां हेॾो दबाव आहे ऐं असां कीअं फ़ैसिला कयूं इन सॼे अमल में, असां हिन दबाव कीअं मुंहुं ॾियूं। बेसिकली हुनजो सुवाल इहो हुयो पंहिंजी सुपीरियर अदलिया सां या सुप्रीम जुडिशियल काउंसिल सां त असां हिननि सॼे अमल खे मुंहुं कीअं ॾियूं। उहो उनखे जो हुकूमत में जेको आहे त हुनजो राय या कॾहिं इन्वेस्टिगेशन थियणु खपे त आया जेको आहे वाक़ई हुन ते दबाव आहे बि या न आहे। त इहा जेके ॻाल्हियूं आहिनि इहे सिस्टम जूं कॉन्ट्राडिक्शन ज़ाहिर कनि थियूं पियूं। ऐं उनखां पोइ जेको आहे सो चीफ जस्टिस जो पाण सो मोटो नोटिस वठणु, त माना जेके ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके हिन सॼे सिस्टम खे जेको आहे सो अनस्टेबल थियूं कनि पियूं। तो मां सम्झां थो त हिन सॼे अमल में ॾाढी हिकिड़ी ॾुखी सूरत हाल मुल्क जे लाइ। ऐं जेको आहे सो जेके इदारा जेके बि आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते सभु अदारा अंडर प्रेशर आहिनि। पार्लियामान हुजे, ब्यूरोक्रेसी हुजे, मिलिट्री इस्टेब्लिशमेंट हुजे, जुडिशियल इस्टेब्लिशमेंट हुजे, सभिनी जाइनि ते जेको आहे हिकिड़ी अहिड़ी कॉन्ट्रडिक्शन मौजूदु आहिनि जिते असेंबलियुनि जे अंदरि जेके मेंबर वेठा आहिनि उन जे बारे में केतिरनि जे बारे में शक वादनि के उते हुजणु बि खपे या न हुजणु खपे। ॻाल्हियूं जेके हिन महिल आहिनि पाकिस्तान जे हिन महिल सॼे इंफ्रास्ट्रक्चर में उहे तज़ाद पैदा थियूं कनि पियूं जंहिंसां जेके मसइलनि जो जेको हल आहे उहो घटि थो निकिरे पियो ऐं मसइला वधंदड़ वधीक था नज़र अचनि। डॉक्टर साहब, हिन खां इनकार न आहे त पंहिंजी जॻह ते हिकिड़ी रिफ्ट बि पंहिंजी जॻह ते आहे, कन्फ्रंटेशन बि आहे, तनाव बि आहे, इन खां इनकार न आहे। डॉक्टर साहब, माज़ी में जेकॾहिं ॾिसूं नून लीग जो बि टकराव अदलिया सां रहियो, माज़ी सियासी जमातुनि जो रहियो आहे। अॼु नून लीग जेको आहे अदलिया सां सभ खे बीहणु खपे। चीफ जस्टिस साहब ज़ाती तौरु उन जूं क़ुर्बानियूं कॉन्ट्रोवर्शियल न आहे, उन पाण जेको आहे तकलीफ़ आहे PTI जे दौर में शौकत सिद्दीकी साहब रेफरेंस, काज़ी फ़ाइज़ साहब जे हवाले सां रेफरेंस तव्हांखे न आहे। अॼु PTI जुडिशरी सां गॾु आहे त असां जुडिशरी जी आज़ादी लाइ उन्हनि सां गॾु आहियूं ऐं तव्हांजे साम्हूं आहे। छा चवंदव डॉक्टर साहब, सियासी जमातूं त हमेशह इन्हनि शयुनि ते सियासत कई आहे? उहा यकीन आहे मां हुन में को इनकार नथो कयां पियो त सियासी जमातूं हर सियासी जमात पंहिंजे मफ़ाद जे मुताबिक़ सोचींदी, इन में को ॿ रायूं कोन्हनि के। पर सवाल बि पैदा थिए त सिस्टम जेको आहे उहो जेको आहे सो स्टेबिलिटी उन में जे न हूंदी आहे त पोइ जेके उनजा नतीजा आहिनि उहे ख़राबु निकिरंदा आहिनि। हिन महिल जेको सॼो जेको वायुमंडल ठहियो आहे उनजे मथां हिकिड़े सीरियस क़िस्म जा क्वेश्चन मार्क्स आहिनि, नेशनली बि इंटरनेशनली बि। ऐं जेको आहे सो इहो लॻे थो पियो त हिन तज़ादनि जे करे ॾिसो न अॼु मां हिनजे हाणे कंहिंखे ब्लेम नथो कयां, पर अॼु जेको आहे सो KP जे पंहिंजो सेनेट में जेके मेंबर वञणा हुआ अॼु न वञी सघिया। इहो हिकिड़ो कॉन्ट्रडिक्शन आहे। हुन में असां जस्टिफाई कयूं था इलेक्शन कमीशन सही हुई या हीअ हुकूमत सही आहे या स्पीकर साहिबु सही आहे या कोर्ट सही आहे, पोइ असां वेठा गुमान पिया कढी सघूं था पिया जेको जंहिंजी राय उहा ॾेई सघे थो। पर इफेक्टिव शइ इहा थी आहे त उतां सेनेट जा मेंबर्स जेके आहिनि उहे इलेक्ट थी पंहिंजो न पहुची सघिया। हाणे असां छा चऊं त सेनेट इनकम्प्लीट आहे
ऐं सेनेट जो जेको हाणे चेयरमैन चूंडबो उहो कंट्रोवर्शियल हूंदो, या जेको आहे पहिरें जॾहिं तव्हां सदर खे चूंडियो त हुन महिल हाउस कंप्लीट हुयो ऐं हाणे ई सीट ते चए त हाणे हाउस कंप्लीट न आहे। त इहे जेके कॉन्ट्राडिक्शन आहिनि, इहे जेके तज़ादात आहिनि, इहे जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते हिन सिस्टम खे डिस्टेबलाइज़ था कनि पिया। सिस्टम जेको डिस्टेबलाइज़ थो थिए पियो। ऐं मुंहिंजी जेका ख़ासि हुन आहे त डिस्टेबलाइज़ सिस्टम पाकिस्तान जो उहे मुआशी या सियासी या आइनी मसइला हल नथो करे सघे। मतिलबु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि, इरसा जे चेयरमैन जी ॻाल्हि थी त बाबा इरसा जो चेयरमैन कंट्रोवर्शियल हुयो ऐं त पंहिंजो सॼो जेको 91 जो अकॉर्ड आहे हुनजे मथां हिकिड़ो क्वेश्चन मार्क अची वियो त बाबा हुन कीअं असांखे इम्प्लीमेंट करिणो आहे, उहो इम्प्लीमेंट थींदो न थींदो। हींअर ई 30% ख़रीफ़ जी जेको आहे सो असांखे जेको आहे सो खसारे में आहियूं, सॼो जो सॼो ब्रंट जेको आहे हुनजो सूबे सिंध जे मथां ईंदो, त हिनखे कीअं सिंध गवर्नमेंट जेको आहे अॻिते हैंडल कंदी। अहिड़ी तरह जेके NFC अवॉर्ड जे हवाले सां या जेके 18th अमेंडमेंट जे हवाले सां जेके कॉन्ट्राडिक्टरी ॻाल्हियूं अचनि थियूं, हिनखे एट द एंड ऑफ द डे केरु संभालींदो। हीउ जेको सिस्टम आहे इन में हेॾो झोल अची वियो आहे त इहो झोल जेको आहे सो आईंदा अचण वारे ॾींहं में मां इहा ॻाल्हि जेको कंदो थो अचां पियो, या त जेको झोल आहे इहो झोल जेको आहे हिन सिस्टम खे स्टेबल न करे सघंदो, इंस्टेबिलिटी अॻिते हली जेको आहे सो क़ाइमु रहंदी। वॾी महिरबानी डॉक्टर सफ़दर आबादी साहब। हालात बहितर न आहिनि, मैशियत डॉक्टर साहब जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे त झोल आहे, इस्तेकाम नज़र नथो अचे ऐं हुकूमतूं ठही वियूं आहिनि, सेनेट बि जीअं त थी आहे ऐं हुकूमत खे टाइम ॾिनो वञे ऐं पोइ उनखे उनजी परफॉर्मेंस खे कैच कयो वञे, उनजी परफॉर्मेंस डिलीवरेंस खे ॾिठो वञे। हिन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।